अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द ख़लत मिन क़ब्लिहि रुसुल अफ़इन मात औ क़ुतिला इंक़लबतुम अला अअक़ाबिकुम वमन यंक़लिब अला अक़िबैहि फ़लन यज़ुर्रल्लाह शय्या वसयजज़िल्लाहु शाकिरीन फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र कुल्लु मन अलैहा फ़ान व यब्क़ा वज्हु रब्बिका ज़ुल जलालि वल इक्राम सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन वअला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझे मोहतरम दोस्तों बुजुर्गों भाइयों अल्लाह तबारक व तआला की राज़ी करण जी नियत सां तव्हां असां सभु इन जगह ते गॾु थिया आहियूं त अल्लाह जी रहमत ऐं बरकत वारे क़ुरान खे ॿुधी करे पंहिंजे रब करीम खे राज़ी कयूं। जलसन कराइण वारनि जो भी मक़सद इहो आहे त अल्लाह राज़ी थिए ऐं जलसन ॿुधण वारनि जो भी मक़सद इहो आहे त अल्लाह राज़ी थिए ऐं वाइज़ करण वारनि जो मक़सद भी इहो आहे त अल्लाह राज़ी थिए। जेकॾहिं तव्हां असांजे दिल में इख़लास आहे असांजे दिल में क़ुरान ऐं अल्लाह सां मोहब्बत आहे मदीने वारे साईं सां असां अल्लाह जे रज़ा ख़ातिर हिते आया आहियूं त पोइ तव्हां असांजो हिकु हिकु क़दम जेको आहे न वॾो क़ीमती आहे। हिकु हिकु क़दम ते अल्लाह नेकी ॾींदो हिकु हिकु क़दम ते अल्लाह गुनाह छॾींदो। असांजे अकाबिरीन जो भी मक़सद इहो त अल्लाह राज़ी थिए। इन दीन ऐं इस्लाम जे बुलंदी जे लाइ असांजा आलिम उलमाए देवबंद दीन जो कम कंदे कंदे कुरान जी तालीम ॾींदे ॾींदे कुरान पढ़ाईंदे कुरान ॿुधाईंदे दुनिया जो जान छॾे विया।
हलणो तो सभिनी खे आहे, जेका शइ चई आहे सा रहंदी, जेको आयो आहे सो वींदो। मरणो हिकु ॾींहुं ज़रूर आहे, 100 साल गिदड़ जे ज़िंदगीअ खां शींहं जे हिकिड़े ॾींहं जी ज़िंदगी भली। वॾो सान्यो थियो आहे। असांजो क़ाइद सिंध हज़रत अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद शहीद रहमतुल्लाह अलैह, अल्लाह ताला उनजे दरजात खे, उनजे अल्लाह ताला मकाम खे बुलंद फरमाए, अल्लाह ताला उनजे जन्नत में आला मकाम नसीब फरमाए। दीन ऐं इस्लाम जे बुलंदी जे लाइ हक़ ऐं सदाकत जी बुलंदी, छो त जमीयत उलमा इस्लाम जो प्रोग्राम इहो आहे त अल्लाह जी इबादत, रसूल अल्लाह जी इताअत, हर ज़ालिम सां बग़ावत, हर मज़लूम जी हिमायत ऐं बिला तफ़रीक़ पूरी इंसानियत जी ख़िदमत, जमीयत उलमा इस्लाम जो प्रोग्राम असांजो इहो आहे त अल्लाह जी इबादत। अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो रहमतुल्लाह अलैह अल्लाह जी इबादत कंदे कंदे, वाइज़ कंदे कंदे दुनिया जो जान छॾे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कंदे कंदे उनजे मथे ते हुज़ूर जी सुन्नत, उनजे चेहरे ते नबीअ जी सुन्नत ऐं उनजो हुक्म जी पैरवी कंदे कंदे जो मदीने जे मीर फरमायो, अल मुजाहिद अफज़लुल जिहाद कलिमतुल हक़ इंद सुल्तान जाहिर। नबी ने फरमायो वॾे में वॾो जिहाद हुआ जेको ज़ालिम हुक्मरान खे हक़ जो कलमो चए। असांजे क़ाइद सिंध हज़रत मौलाना अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो रहमतुल्लाह अलैह ज़ालिम ऐं जाबिरनि सां अखियूं अखियुनि में मिलाए करे हक़ जो कलमो चवंदा रहे। हर चौक ते, हर जलसे में, मस्जिद जे मिंबर ते, रोडन ते, हत्ता के सेनेट में डॉक्टर साहब हक़ जो कलमो चवंदे चवंदे दुनिया जो जान छॾे विया, पर अल्लाह ताला उनखे शहादत अहिड़ी ॾिनी हज़रत उमर साईं वारी शहादत, जो हज़रत उमर साईं खां बाद में डॉक्टर ख़ालिद महमूद ताईं इन विच में अहिड़ी शहादत कंहिंखे बि न मिली आहे। घणा शहीद आहिनि, आला मक़ाम मिलिया आहिनि, वॾा उनखे दर्जा मिलिया आहिनि, वॾियूं शहादतूं मिलियूं आहिनि, पर सुबुह जी निमाज़ में मस्जिद में जे शहादत मिली आहे हज़रत उमर खां पोइ त हज़रत अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद साहब तारीख़ में ॾिसो कंहिंखे अहिड़ी शहादत न। सुबुह जी नमाज़ पढ़ंदे सुन्नत में बावज़ू अल्लाह ताला उनखे शहादत ॾिनी। असांखे डॉक्टर साहब जी जुदाई जो ॾुख तमामु वॾो, उहो माण्हू न आहे जंहिं डॉक्टर जी जुदाई में अखि मां ॻोड़ो न ॻाल्हियो। अहिड़ो माण्हू असांखे नज़र न आयो जंहिंजूं अखियूं सुकल हुजनि। लाड़काने में दुश्मन बि रोना, जेके डॉक्टर जा मुखालिफ आहे उन्हनि जे बि अखियुनि मां पाणी वही वियो आहे त नाहक थियो आहे, ज़ुल्म थियो आहे। हक़ जे हासिलात जे लाइ सिंध जा हुकूक हुजनि मज़लूमनि जा, छो त हर ज़ालिम सां हुन बग़ावत करे, हर मज़लूम जी हुन हिमायत। मां त लाड़काले जो मूं ते त वरी शफ़क़त, मुंहिंजो त मोहसिन हो, असांजी ते मथां छप्पर ऐं छांव हो। अॼु पाण खे असां यतीम था सम्झूं। अॼु ईअं सम्झो असांजो अबो वफ़ात करे, पर ईअं सम्झो त असां वटि डॉक्टर ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह मरी न वियो आहे, ज़िंदा शहीद ज़िंदा। उनजी मशन असां वटि आहे, उनजो प्रोग्राम असां वटि आहे, उहो असांखे हलंदे हलंदे बहादुरी वारो सबक़ ॾेई वियो आहे, दलेरी वारो सबक़ ॾेई वियो आहे। असां उनजी मशन खे खणी अॻिते हलंदासीं त इंशाअल्लाह असां वटि डॉक्टर ख़ालिद महमूद ज़िंदा, ऐं इंशाअल्लाह केतिरा ख़ालिद महमूद मारींदा, पर चओ त घर घर मां ख़ालिद महमूद
मशन की खड़ी करे अज ता आ तो कयो असा पाजे कायदे सिंध अल्लामा डॉक्टर खालिद महमूद जे खून असा यो वचन दा कयूं असा जमीयत उलमा इस्लाम जे प्रोग्राम के खणी करे अॻिते हलंदासीं ऐं घर घर ते इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम जा परचम फरकाईंदा अज केला वायदो त कयो मूंसा पांजे घरन ते झंडा जमीयत जा लगाईंदो न बाकी दुनिया जो जान छलणो दुनिया जो जान छलणो इन दुनिया में अल्लाह तो फरमाए तो कुल्ल मन अलैहा फान हर शइ फना थे ई वडो ए ॾिसो न सॼो जहान नज़र अचे थो न इहो सॼो ख़त्म थी का शइ नरन का शइ बि नरन जेको आयो आहे सो ईंदो हर नई शइ पुराणी थींदी इन दुनिया में जेकॾहिं रहण जो हक़ हुयो तो मदीने जे मीर खे हुयो पर वो मिठो मोहम्मद अरबी दुनिया छॾे उन जी जुदाई अहिड़ी खुदा जी ज़ात जो कसम सहाबा जी तव्हां हालत ॾिसो हा सहाबा जी हालत ॾिसो हा त नबी जे जुदाई में सहाबा किथे वञी पहुता हज़रत अबू बकर सिद्दीक़ नबी साईं जे जुदाई में खुदा जी ज़ात जो कसम नबी साईं जे उन हुजरे में आया छो त वो हुजरो अम्मा आशा जो हो न मदीने जे मीर जे मथां अची करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ नबी साईं जे निड़ ते चुमी ॾेई चवे तो सोना तुंहिंजी ज़िंदगी भी पाक है त तुंहिंजी जुदाई भी पाक वॾो सानियो ये घटि सानियो वॾो सानियो जे मदीने जे मीर दुनिया मां बुरको मटायो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु मदीने जे मीर जे जुदाई में होश ऐं हवास विञाए वेठो बहादुर उमर पाणी थी पियो हथ में तलवार खणी करे चवे तो खबरदार लोगो मता को चवे त मोहम्मद फौत थियो आ मां हिन तलवार सां मुंडी लाए छॾींदो मस मुंहिंजो मोहम्मद अल्लाह सां मिलण वियो आहे ॾिठो तो अचे ॼाण आयो हज़रत उस्मान चुप हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे अखियुनि मां नीर वहंदा ज़बान ते ॼण तालो लॻी वियो सहाबा जी जमायत खे ॿारहंनि मां रोअंदा अखियुनि मां पाणी हारींदा रोंदे चवंदा त हू साईं त दुनिया छॾे वियो जंहिंजे ॾिसण वारनि जी उञ वारनि जी उञ लहंदी बुख वारनि जी बुख लहंदी दर्द वारनि जा दर्द लहंदा दुख वारनि जा दुख बुख वारनि जी बुख लहंदी पर हज़रत बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु जो हाल इहो जाते मुंहिंजो साईं वुज़ू कंदो हो उन जाइ ते मुंहिंजो साईं वुज़ू करे हज़रत बिलाल उते अची करे रोए वरी जाते मुंहिंजो साईं निंड कंदो हो बिलाल उते अची करे रोए जाते मुंहिंजो साईं नमाज़ पढ़ंदो हो बिलाल उते अची करे रोए हज़रत बिलाल जी हालत त ॾिसण वटि आई अल्लाह पर मुंहिंजे साईं सब्र जी तलकीर कई मदीने जे मीर फरमायो ओ मुंहिंजी न्याणी फातिमा पुट खे ॾे अम्मा फातिमा चवे थी मां पंहिंजो कन मुबारक खणी करे अबे साईं जे वात मुबारक ते आंदो मदीने जे मीर फरमायो ओ मुंहिंजी अम्मड़ ओ मुंहिंजी न्याणी मां मोहम्मद करीम तोखे हिक वसियत थो कयां मां तुंहिंजो अबो हिन बुखार में पंहिंजे रब ॾे वेंदो मुंहिंजी अम्मा मुंहिंजे वफ़ात खां बाद में रोई जाए मुंहिंजी अम्मा मुंहिंजे वफ़ात खां बाद में मथे में मिटी न विझजाए ओ मुंहिंजी अम्मा पंहिंजे मुंहं खे चंबा न हणजाए पंहिंजे सीने ते धक न हणजाए पार कढी करे न रोइजाए ओ मुंहिंजी अम्मा सब्र कजाए अम्मा फातिमा ज़हरा खे मदीने जी मीर चयो अम्मा मां खे रब चयो सोना चओ 1000 साल चओ त उमिरि ॾियां जेका तूं चओ मां रब ओतिरी उमिरि ॾियां पर मुंहिंजे रूह लबैक कई तुंहिंजो अबो हिन बुखार में पंहिंजे रब ॾे वेंदो पर मुंहिंजी अम्मा रोई जाए अम्मा फातिमा जे अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी अल्लाह अल्लाह मदीने जे मीर फरमायो ओ मुंहिंजी अम्मा न रो मुंहिंजी अम्मा
ओ मुझी अम्मा तू तमा मोहम्मद करीम जे जिगर जो टुकरो और फरमायो अल फातिमा तो बिज़ातुन मिन्नी पुत्र तू मां मोहम्मद करीम जे जिगर जो टुकरो मां के रब के सारा दुनिया सय्यदतुल फातिमा मदीने जे मीर फरमायो ओ मुझी न्याणी जन्नत जे औरत जी सरदार फातिमा को नरो नरो इन सजे आल बैत में पारा पारा जन्नत में मूसा तू मिलंदी दरवाजो खड़ अम्मा आशा सिद्दीका जो हुजरो दरवाजो खड़को इमाम गज़ाली रहमहुल्लाह लिखियो अम्मा फातिमा चवे थी दरवाजे खड़काइण वारो केर मुझे अबे साईं जी तबियत सही ना है तवा दरवाजा खड़काए अबे साईं जी तबियत सही ना है अल्लाहु अकबर मदीने जे मीर फरमायो ना माना जो कोई ना जिब्रील इन सां गॾु इस्राईल जिब्रील आयो मदीने जे मीर जे मथा भी चवे तो मुझा सोना अल्लाह तवा के सलामत होले ओ मुझा महबूब रब चयो आज मुझो मोहम्मद मूले अचण जे लाइ तयार त मुझे महबूब जो पाक तय्यब ताहिर मां रब जे अॻियां पेश कयो मुझा महबूब मदीने जे मीर फरमायो इस्राईल जी सुण हाण फरमायो हेॾे जिब्रील चयो साईं इस्राईल मुझे पोयां लिखियो बीठो अॼु ॾींहं ताईं कंहिंखां मोकल न वरिती अथई न वरी क़यामत ताईं वठंदो सिर्फ अवां जी इजाज़त जो तलब कर मदीने जे मीर फरमायो चवे सरदार निकरी बीहे जिब्रील बाहर निकरी बीठो मदीने जे मीर फरमायो इस्राईल बाहर निकरी बीठो मदीने जे मीर फरमायो इस्राईल दे ख़बर भला तू माण्हुनि जा साह कढंदो आहे चई सही हो पाण फरमायो दे ख़बर साह कढण में तकलीफ़ आहे या न इस्राईल चयो सही हो नेकन के न हाफिज़न के न आलिमन के न नमाज़न के न बाकी गुनाहगारन के जरूर लींदुसि मदीने जे मीर फरमाए इस्राईल खे ॾे वाह रहमत वारा नबी वाह गुनाहगारन सां प्यार करण वारा नबी वाह शफीक नबी वाह हरीस नबी मदीने जे मीर जो हिरसियो अल्लाह फरमाए तो लक़द जाकुम रसूलुन मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम अल्लाह फरमाए तो वो जो नबी हरीस माल जो हिरसुन वो जो नबी हरीस फंगुलन जो हिरसुन वो जो नबी हरीस मदीने जे मीर के पैसे जो हिरसुन मदीने जे मीर के हिरसो उम्मत वधे उम्मत वधे उम्मत वधे पर सजी उम्मत जन्नत वारी बणजी वञे हरीस नबी के दो हिरसुन हो खुदा जी ज़ात जो कसम मुझे साईं चयो सजी उम्मत जन्नत वारी बणजी वञे करे त मुझे साईं उन्हनि माण्हुनि जो ताना बि सचो पर माण्हुनि घटि वधि ॻाल्हायो पर मुंहिंजो साईं सब्र पियो करे मुंहिंजे साईं चयो मन न मन हिनखे हिदायत अची वञे तो या बि जन्नत वारो बणजी वञे उहा माई ते कंदा बि उछले बीमार बि थिए पर मुंहिंजो मोहम्मद करीम हुन खां पुछण थो वञे मोहम्मद जे अखलाक खे ॾिसी करे उहा माई कलमो भरे मुस्लमान बणजी थी वञे हे नबी जो हिरसा हे त मिठो मोहम्मद चवे थो हीअ कुरानी आहे या बि कलमे वारी थी करे जन्नत में वञे तो नबी हरीस नबी खे हिरसा नबी तो चवे इस्राईल जेका बि तकलीफ़ ॾियणी अथई मां मोहम्मद खे ॾे पर मुंहिंजी गुनहगार उम्मत खे न ॾीजांइ एॾो प्यार आहे नबीअ जो तोसां एॾो प्यार आहे नबीअ जो गुनहगार उम्मत सां ऐं उम्मत विसारे छॾे कलमो पाण खां बाद में मदीने जे मीर जो हिकु अमुर बि मञण जे लाइ तयार नहीं हिकु अमुर बि
सुबह शाम तव्हां असांजे कन ते मदीने जे मीर जा हुक्म पहुचनि था, हेॾो ॿुधी हेॾो कढूं था। मां तव्हां खां पुछां थो, असांजो मिठो मोहम्मद सचो आहे? कहिड़ा था चओ? हथ त खणो। नबी सचो? जे नबीअ खे सचो चवे हा मञे सां त पोइ मोहम्मद जो हुकुम मञी 5 वक्त निमाज़ त पढ़े। 5 वक्त एॾो सचो। मदीने जे मीर फरमायो, बेनमाज़ी कब्र मां उथंदो अला सूरतल खनाज़ीर, शक्ल सूर जहिड़ी। तौबा करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ओद जे मैदान में हिकिड़ो काफ़िर थो अचे, घोड़े ते चढ़ियो, ईअं भॼंदो थो अचे भॼंदो। नबी साईं खे चई, काॾे वियो मोहम्मद? काॾे वियो? अॼु बची वियो त मुंहिंजो ख़ैर न। साम्हूं साहबा चवंदा, या रसूल अल्लाह इजाज़त ॾियो त कमु पूरो कयूं। साईं फरमायो, चलो वेझो अचे। जीअं वेझो आयो न, साईं हिकिड़े साहबीअ खां बर्शी खसी वॾी, हीअं करे हीअं जो ॾिनई चौक, हीअं पुसाए वियो, पर लॻ से थोरी नोंड आयसि, किरी पियो घोड़े खां। चइबो, लात जो कसम, उज़ा जो कसम, मां मरी वियुसि, मां मरी वियुसि, मां मरी वियुसि। माण्हू भॼंदा आहिनि, छा थियो अथई? चई, मोहम्मद मूंखे ज़रब ॾिनी आहे, चोट ॾिनी आहे, नोंड ॾिनी आहे। ॾिसी करे चयोसि, ख़ैर आहे, ख़ैर आहे। काफ़िरनि चयो, काथे आहे? कोन मरंदे। चए तो लाल जो कसम, उज़ा जो कसम, मां मोहम्मद खे मके में चयो हो, घोड़े ते मां घोड़े खे ॿारियां पोइ मोहम्मद वञे पियो। मां चयो मांसि, ओ मोहम्मद, ही ॾिसे तो घोड़ो, हिन ते चढ़ी करे मां तोखे क़त्ल कंदुसि। हिन मोहम्मद पंहिंजी ज़बान सां चयो हो, इंशाअल्लाह मां तोखे क़त्ल कंदुमि। उन ॾींहं खां वठी करे मोहम्मद जे ज़बान खे मां आज़मायो, जेका बि ॻाल्हि पियो करे सची करे कूड़ी न। मोहम्मद सचो, जेका बि ॻाल्हि करे कूड़ी आज़माईंदो आहे, मां आज़माईंदो। अॼु जॾहिं मां ॾिठुमि, मां हुन ते ग़ालिब न थियुमि, हुन मूंखे नोंड ॾिनी आहे, मां मरी वेंदोमांसि। मां चयोमांसि, मां मारींदोमांसि, मूंखे चयईं, मां मारींदोसांइ। ओ अल्लाह जो कसम खणी करे चवे थो, अॼु मोहम्मद मूंखे तुक हणे अभी मां मारी वञा। इहो काफ़िर रूड़ियूं कंदे कंदे कुते वारियूं मरी वियो, जो मोहम्मद सचो आहे। काफ़िर खे नबी जे ज़बान ते लो यकीन तोखे न। तूं छा थो चवे त मां उथां त मुंहिंजी शकल सूर जहिड़ी हुजे? नबी साईं फरमाए, बेनमाज़ी कब्र मां उथंदो शकल सूर जहिड़ी। नबी साईं फरमाए, नमाज़ी कब्र मां उथंदो त चंड वांगुरु चेहरो चिमकंदुसि। तव्हांजी मर्ज़ी, तव्हांजी मर्ज़ी। चेहरो चिमकायो या सूर जहिड़ी शकल करे बेनमाज़ी उथे? मां नथो चवां। ओ मदीने वारो साईं थो चए, जो मिठो मोहम्मद सचो आहे। काफ़िर खे यकीन आहे ऐं पूरो थियुसि। तूं मोहम्मद जे ज़बान मां लफ़्ज़ ॿुधे थो, तूं अमल नथो करे। हेॾा जलसा कराए 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 वाइस ॿुधी ॿुधी अछियूं ॾाढ़ियूं थी वयूं, अच्छा मथा थी विया, मौलवी विया दुनिया जो जान छॾे, वाइस करे करे ही निमाज़ी न थियो, मस्जिद में न आयो, हिनखे हया शर्म न आयो बेनमाज़ी खे, जो रब जे दर ते अचे। खुदा जो कसम, तोखे मोहम्मद सां प्यार न आहे। सचो आशिक़ इहो आहे जेको मोहम्मद जो फरमान ॿुधी लबैक चई अखियुनि ते रखी 5 वक्त निमाज़ी। नबी जी शफ़ाअत में उम्मीद करी वेठो अथव न। जे दुनिया मां वेंदे वेंदे बि चयो, अल्लाह अल्लाह अल्लाह, ओ मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजनि जी पारत थी, मुंहिंजनि जी पारत थी, मुंहिंजनि जी पारत थी। पाक नबी इमामुल अंबिया दुनिया मां वञनि था त बि तुंहिंजे लाइ था चवनि त मुंहिंजनि जो साहु आसानी सां कढजाए। नबी साईं दुनिया मां बुरको मटे हेरे तवज्जो कजाए। ओ कलमे वारो सोनो नबी दिलबर नबी हेरे दुनिया मां बुरको मटे वियो, साहबा खे वॾो ॾुख अरे कजे अखियुनि मां घोड़ा पिया वहनि। अम्मा फातिमा मदीने जे मीर जे जुदाईअ में अखियुनि मां पाणी थी वहे, पार नथी करे। लोगो ईअं कई चवे थी, ओ मदीने वारो, अगर मुंहिंजो बाबू मांखे रोअण कान झले, अगर मुंहिंजो बाबू के मातम करण कान झले, अगर
तुझो बाबू मुके जे गोल रोण कान चलिया तमारो ही रोई ए जबरई पानी करे छड़ियो हो बाजे अखिन जो पानी खत्म करे छड़ियो हो अम्मा आखिर में लफ्ज दी चवे माज़ाला मन सम्मतो बद अहमद अल्लाह यसुम मद ज़मान ग़वालिया सुब्बत अलैहि मसाइबुल लौ अन्नहु सुब्बत अल अय्याम सिरन लयालिया मदीने जे मीर जी न्यालियो हसन हुसैन जी अमर जन्नत जे औरतों जी सरदार अली शेरे खुदा जी रानिया इज्जतवारी मानवारी मर्तबे वाली शान वाली खुदा जो कसम चवे थी जेको मानो मुझे बाबे मिठड़े मोहम्मद करीम साईं जे कब्र मुबारक जी मिट्टी जी खुशबू सिंह या मदई बे कहीं खुशबू सिंह जी जरूरत काने इसका ओ कलोरा साहब जे रोट जा मुसलमानो असा जो ईमान कीदो जेका मिट्टी मोहम्मद करीम जे जसदे अतह मुबारक से लगल तो इन जो साल जो अर्श खां भी मथे आ नबी साईं जी जेका जसदे अतर मुबारक के मिट्टी लगल है इन जो शान अर्श का जो मानवारी मिट्टी आ तने देख दबे आसमान सा जमीन सा आसमान झेड़ो कयो आसमान जसमान तो को मथे आ जमीन जसमा मथे आया आसमान जसमा मथो तू हेठ जमीन चवे थी मुंह में गुलाब जा गुल राबेल खुशबूदार गुल जमाया मेवा अंब सूफा किस्मे किस्मे जा मेवा आसमान चसे चरी थी आछा पो मींह तो मथो तो वसे तले आसमान चयो जमीन चयस मुंह में मस्जिदियूं मुंह में आलिम मुंह में कुरान जा हाफिज मुंह में अल्लाह जा वली आसमान चयस मुंह में सिज मुंह में चंद्र मुंह में सितारा जमीन चयस नामा मत आसमान चयस नाना मामत जमीन चयस आसमान हुशारी का जाए तू मुखे कदे भी मारे न तो सके मुंह में मोहम्मद सुतो पयो थई आसमान जे किरमा गोला निकरी या त जमीन तू खटी वई जमीन तू खटी वई अल्लाहु अकबर अम्मा फातिमा कहे थी सुब्बत अलैया मसाइबुल लौ अन्नहा बाबे जे जुदाई जे करे मां फातिमा जे मथा एडियूं मुसीबतूं कर क्यों जे ये दीहन ते कर कना त डी नरा ना फिरी रातियों थी वना पर मां फातिमा सब्र थी गया शादी गया सब्र अल्लाहु अकबर दुनिया छड़ना सहाबा जी हालत दिया हजरत उमर जी हालत दिया हजरत अबू बकर सिद्दीक सलो करे चे तो लोगो जेकरे तवा मोहम्मद जी इबादत कंदा हो तो मोहम्मद दुनिया छड़े वयो जेकरे अल्लाह जी इबादत कंदा हो तो अल्लाह हय कय्यूम कायमा वमा मुहम्मदुन इल्ला रसूल मोहम्मद अल्लाह जो रसूल हो कद खलत मिन क़ब्लिहि रसूल जी अगे में उनजा रसूल आया जो पीरियड पूरो करे दुनिया छड़े विया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दी दुनिया में पंहिंजे रब जो हुकुम तौहीद जो कम पूरो करे विया पर नबी तौहीद जो हक अदा करे विया खुदा जी ज़ात जो कसम उमर सैया को गाल समझ में आई तलवार म्यान में विधी चवे तो अबू बकर मां समझा तो जण ई आयत हाने लथिया मां अर्ज़ तो कयां त नबी जी जुदाई सहाबा जा हौश आवाज खत्म करे छलिया पर चओ जे कायनात जो सरदार मदीने जे मीर दुनिया में बुरको मटियो त बियो को एड़ो आहे कोन जो दुनिया में रहे खुदा जी ज़ात जो कसम वो दुनिया छडे असा जा आलिम भी दुनिया छडे विया हक जी गाल कंदे कंदे असा जो डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैह दुनिया जे अंदर दीन इस्लाम जी गाल कंदे कंदे जालिमन जाबिरन सा हक जो कलमो चवंदे गाज के ऊंचो कंदे कंदे शहादत जो मौत माने विया पर शहादत भी हुआ जेका हजरत उमर के मिली हजरत उमर के शहादत मस्जिद में सुबह जी नमाज में मुझे कायदे सिंध अल्लामा डॉक्टर खालिद महमूद की शहादत मस्जिद में सुबह जी नमाज में जी उमर जो मां कबूल थी फुस्तवर पर काबा काबे दे रब जो कसम उमर कामयाब थियो उमर की शहादत मिली मां
मां भी काबे जे कसम रब जो कसम खई चवां तो त मुंहिंजो कायद जमीयत अल्लाह मां डॉक्टर हाल महमूद भी कामयाब। नारे तकबीर, नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, ललकारे इनकलाब हज़रत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सूमरो। असां हुन जी मशन के खणी हलंदासीं, असां हुन जे प्रोग्राम के खणी हलंदासीं। असां चुस्त, असां सुस्त न थियूं, असां चुस्त थियूं। असां के यकीन आहे त डॉक्टर खालिद महमूद सूमरे जो खून रंग लाहींदो। इन मुल्क में इस्लाम जो कानून नाफ़िज़ थींदो थींदो न। सिर्फ ऐं सिर्फ तव्हां जे मां जी पैगाम खणी आयो आहियां त पंहिंजे आलिम सां मुहबत करे अल्लाह जे नाले ते, अल्लाह जे नाले ते 5 वक्त निमाज़ी थींदो। एक काबर असांजे मथां ग़ालिब छो था थियनि, असां मां नमाज़ वई। असां अल्लाह जे हुक्म खे मञण जे लाइ तयार न आहियूं। बेनमाज़ी खुदा जे ज़ात जो कसम आहे, बेनमाज़ी आओ नाराज़ न थीजो, पर बेनमाज़ी अल्लाह जे हुक्म जो हुक्म ॿुधी करे मस्जिद में नथो अचे, इहो नाफ़रमान। शैतान हिकु दफ़ो हुक्म न मञो लांदी थियो। शैतान हिकु दफ़ो चई त मञो, आदम खे तालीम जो सजदो कर, चई त न, उन हिकु न मञो। बेनमाज़ी 5 दफ़ा सल्लु ॿुधे थो, इहो मुल्ला जो न आहे, इहो अल्लाह जे मुनादी जो आवाज़। तू नथो अचे उन नबी सां, उन नबी जो चवण नथो वठे जो मदीने जे मीर फरमाए निमाज़ मां मोहम्मद करीम जे अखिरी सारा दुनिया मां छॾी था वञे नबी साईं दुनिया मां त चवनि था अल्लाहुम्मा रफ़ीक़ल आला। हाणे फरमायूं मां मोहम्मद तव्हांखे वसियत थो कयां त पंहिंजे ज़ेर दस्तनि जी जो ख़्यालु कजो, जेके तव्हांजे अॻियां तव्हां खां जेके वीचारा कमज़ोर आहिनि, जेके तव्हां वटि ग़ुलाम आहिनि, जेके तव्हां वटि नौकर आहिनि, जेके तव्हांजा कुर्मी आहिनि, उन्हनि सां सुठो वर्ताव कजो, नंढनि ते शफ़क़त कजो, वॾनि जी इज़त कजो। ऐं मदीने जे मीर फरमायो मां मोहम्मद निमाज़ जी पारत कई थो वञां त निमाज़ पढ़। दवाई तो पढ़ंदासीं, अॼु मात्र नथो खणायां, हथ नथो खणायां, अॼु पंहिंजे दिलि मां फ़ैसिलो। निमाज़ में घणा 5 वक़्त घणा ऐं मिंट घणा था लॻनि? सुबुह जी निमाज़ में वधि में वधि 10 मिंट, परी में वधि 15 मिंट, परी में 5, मग़रिब जी निमाज़ में 10 मिंट, ईशा जी निमाज़ में 20 मिंट। हिसाब कयो सॼे ॾींहं में 24 कलाकनि में सिर्फ 1 कलाक, सिर्फ 24 कलाक लाइ न ॾींहुं राति में 24 कलाक अल्लाह थो चए 23 कलाक पंहिंजो कमु कर, दुकान हला, नौकरी कर, बनियूं कर, बाग कर, निंड कर, पर 1 कलाक मां अल्लाह खे ॾे, मां अल्लाह खे ॾे 1 कलाक। पर 5 त सवाब रब थो फरमाए त मां 50 जो ॾींदो मां, तूं पढ़ 5। मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो बेनमाज़ी जॾहिं क़ब्र मां उथंदो पाण खे सुञाणींदुमि क़यामत जो ॾाढो मशर जो मैदान ॾुखियो अथव, ॾुखियो। उन मदीने जे मीर सां प्यार कर जो ख़ुदा जी ज़ात जो कसम क़यामत वारे ॾिहाड़े दर्दनाक वाक़ियो थींदो। हर नबी नफ़्सी नफ़्सी कंदो, इज़ यक़ूल आदम सफ़ीउल्लाह नफ़्सी नफ़्सी, इज़ यक़ूल नूह नजीउल्लाह नफ़्सी नफ़्सी, इज़ यक़ूल दाऊद खलीफतुल्लाह नफ़्सी नफ़्सी, इज़ यक़ूल यूसुफ सिद्दीक़ुल्लाह नफ़्सी नफ़्सी, इज़ यक़ूल इब्राहीम खलीलुल्लाह नफ़्सी नफ़्सी, इज़ यक़ूल मूसा कलीमुल्लाह नफ़्सी नफ़्सी, इज़ यक़ूल ईसा रूहुल्लाह नफ़्सी नफ़्सी। अल्लाह अल्लाह मुसलमानों हर नबी कंदो नफ़्सी नफ़्सी, पर इज़ यक़ूल मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाहुम्मा इग़फिर उम्मती उम्मती। नारे तकबीर, शान मुस्तफा। एरे मदीने जे मीर सां प्यार कर अदा एरे थोरो तवज्जो तक जागो था माता का पुछां थो जंहिं पुट जे लाइ, धीउ जे लाइ, ज़ाल जे लाइ कमाए 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 न हराम जो ख्याल न हिलाल जेको आई अदा बचला मरंदे जो नी खणो सजन जगोडी पूरो अल्लाह जे नाले
के हाथ रख में जाते नहीं वो भी लाएंगे मुलाइंदो छिके खाने खमीस ला छिके हे जगह वाच पाई वेठो आहे यो भी हे लॉकेट भी या मोबाइल भी न दी त पो कब्र में वनी पुछे त फकीरानी खुशा पुट जो केड़ो हाल आ मानी खादई न सब बेजार हेते बाबा अबू चुमियो ठाकुर मरण का बाद में जनाजो लाश एडी नफरत कंदई एडी चंदे वारो कयो साल चंदी खणोस पुट चंदा बेके खणो दोस्त चंदा यार के खणो भाइर चंदा बेके खणो खुदा जी सा जो कसम कब्र में वनी रखी दई एक डी ईंदो रोंदो हर कोई दो चंदो दुआ गुरु न पढ़ो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन बेली में तारा तले दे वेंदो रोण जी कोशिश करना पर रोण नहीं दो वटा कंदो बेली तडो खणंदो कपड़ा मटींदो काटन जा कपड़ा पाए पने जो चक्कर हणींदो सांगिल मां थींदो रोली मां थींदा आया तडे दे सागी तट खिल खिल लागारी न कोई न शादी में याद कंदी न गमिया में न तोहलन में न खुशी में कमे भी नजर जाई रहे खबर ना है त कब्र में दाग न उसराए केलो सजी उम्र कमाई बचन देलो सजी उम्र ज़ाल देलो सभी के सुखे रखण जे लाइ पर पाण खबर ना है त अंदर लाए केलो सरो अलाए मेहमानी नौस अलाए सेठ विछाए नौस अलाए पादर जो सिपता खबर ही ना है पर मदीने जे मीर फरमायो कि सब बेजार थी रींदई पुट छड़े ईंदई ॿाहिर छड़े ईंदई ज़ाल जे कोल जेकॾहिं जवानी में मरी वई त ज़ाल 4 महीना 10 ॾींहं इज़त करे वरी जेको आहे वञी करे ॿियो मुंहुं सुकंदी हिन तो वारे बागनि जा मालिक ॿियो कार जो मालिक ॿियो ज़मीननि जा मालिक ॿियो पेट्रोल पंपनि जा मालिक ॿिया थींदो यार बेली जे निमाज़ पढ़ी थई त कब्र रोशन जेकॾहिं क़ुरान सां प्यार कयो थई त क़ुरान कब्र में ईंदी रोज़ा कब्र में ईंदो सभु ईंदई अल्लाह जो नालो अथई हिन सां वफ़ा न कर वफ़ा उन सां कर प्यार उन सां कर जेको कब्र में भी गॾु हुजई त महशर में भी गॾु हुजई जेको जन्नत में भी तोसां गॾु हुजई जंहिंजो नालो अल्लाह जो क़ुरान नारे तकबीर शान कुरान शान मुस्तफा नमाज पढ़ क्या मजे ॾियारे नेकी जगह रोंदे चक्की ने है जेकॾहिं अञा बि कुझु नेकी कया हा ॾाढो भलो थी पए हा कुझु नेकी कया हा नमाज़ा पढ़ा हा रोज़ा रखा हा उहो रोअण कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदेमंद न थई ख़ुदा जी ज़ात जो कसम क़यामत जे ॾियारे हदीस पाक में अचे थो हिकिड़ो माण्हू अमल तुरंदा हिकु नेकी खुटंदसि हिकु अल्लाह चवंदुसि खुदाई आहिनि सही आहे रब चवंदुसि वञी वठी आ भॻोइन ज़ाल ॾे ओ काथे आ फकीरानी वारो त कर नेकी खुली पई आहे चवंदी हल मां वञी मर मां ॾे मां काले वञा अल्लाह पुटनि चयो मोना बान न्याणी जो ना बान हसन ज़ाल खे चई सोन पाराए मां चई आओ अम्मा ॾे ईंदो ओ मुंहिंजी मिठी अम्मा मूंखां सवाइ निकिरी नहीं हुई अम्मा मेहरबानी कर तुंहिंजो बच्चो बाग में तो वञई अम्मा मेहरबानी करे कने की ॾे अबा चवंदी मां छा कयां मुंहिंजा बचड़ो ओ मुंहिंजा पुट प्यारो त ॾाढो पर मुंहिंजो हिसाब किताब ई न थियो तोखे ॾियां त मां काॾे वञा अमर मोटाईंदी अबो मोटाईंदो ॿाहिरि मोटाईंदो दोस्त मोटाईंदो सभु बेज़ार थी ईंदई अल्लाह अल्लाह
पुछां थो हिकिड़ो माण्हू ये परेशान बीठो हुजे उस भी हुजे निटहण ज़मीन हुजे अख पई निकिरे न पानी न छा परेशान हूंदो है का सवारी मिले हेॾो को गॾह गारे वारो अची वञे ख़ुशि थींदो न नथा ॻाल्हायो गॾह गारे वारा वटि पाणी बि हुजे एॾो ख़ुशि थींदो यार मारो बि पाणी बि प्यार खयूं बि हल मशर जे मैदान में कम थी भॼंदो ईंदो मुंहिंजा रब कम थी अल्लाह मुंहिंजो कम थी अल्लाह त ॾिसे थो न छा थी साईं काई नंढड़ी न अबे न अम्मा न मां न थी पुटनि बि न ज़ाल बि न दुनिया में सोन परे ओ हिकिड़ो तुंहिंजो बानो आहे जंहिं तुंहिंजे नाले ॾिने ॾिनी रब चवंदो वठी अचो अरे रे उनखे ज़ाल ॾिनी मां ॾिनी पीउ ॾिनी तूं छो चई साईं मां ॾिसां पियो बेचारो परेशान ॾाढो तमामु ॾाढी हालत ॾिसण वटां मां ॾिसी न सघियुमि साईं मां वटि हुई बि हिकिड़ी मां ॾिनीमांसि अलाह चवंदुसि तोखे पंहिंजो भउ न थी साईं हुनखे हिकु गुली न थी मिले मूंखे हिकु ते काॾो मिले मां चवां हेठि वञी हिन जो त कमु थिए मुंहिंजी क़िस्मत मूंसां अल्लाहु अकबर रब फरमाईंदो मलाइको अॼु करीम ही नाए करीम माया सखी ही नाए सखी माया हिन जो नालो रहीम रहीमा करीमा रहमान मो रब तो फरमाए मलाइको मां रब जो इंसाफ ऐं फैसलो ही अदल तो करे बिना पाने बिनी के जन्नत में मोकिले छॾियो चओ न सुभान अल्लाह हिक नेकी दे जन्नत में दो वञे वो केर हो किताबनि में अचे थो वो माण्हू खे कर्ज़ ॾींदो हो कर्ज़ पोइ जॾहिं नौकरनि खे चवंदो बिना व्याज जे कर्ज़ हिते त व्याज ते था महीने खां पोइ वठंदो मां 2000 करे 1000 खणी वञ 6 महीने खां पोइ ॿ ॾेई वञा हल बाबा अरे महीनो पूरो थी वियो न ॾिनई चई 2 ॾींहं छॾ चई पोइ 2500 अथई पुट ठीकु आहे हा साईं अरे ॿियो महीनो थो गुज़रियो वञे यार थियनि कोन था महिरबानी कर जे चऊं ठीकु आहे 2 महीने खां पोइ ॾिजां पर वठंदो मां 3 ईअं वधाईंदे वञी 1000 50,000 लख ते पहुचाए मर तोखे मला के ईअं कुटीना जी उठ पकड़ दे भली कर ज़ुल्म ना हक अल्लाह ते वञी कर्ज़ वठी अचो फिरान हेतिरा अथव फिरान हेतिरा अथव पर ॿुधो जे साम्हूं जान तव्हांजा न आहे ॾेव त वठिजो न ॾेव त 2 ॾींहं मोहलत ॾेई वठोसि पर हिकिड़ो अहिड़ो आहे जेको चए थो मूंखे ॾियण जी ताक़त कान्हे का पोइ मां तव्हांखे हुकुम थो कयां त सफ़ा ग़रीब आहे ॾियण जी ताक़त कान्हे त उनखे माफ़ कयो ओ हिक नेकी सखावत वारी माफ़ करण वारी रब फरमाए इन हिक नेकी जे करे खणी बि हिकिड़ी आयो आहे इहा ई नेकी ॿियो कुझु कोन्हे शिरक बि कोन्हे आत्मा रब माफ़ी ॾेई हिक नेकी जी जन्नत में मोकिले अर्ज़ करण जो मक़सद इहो आहे त हिक नेकी कम ईंदी मामूली न सम्झ दुनिया खे वक़्त खे गनीमत सम्झ ज़िंदगीअ खे मौत जे चलकाक में इंसानो गनीमत सम्झो मरी वेंदासीं कोई कम नहीं ऐं तो दुनिया जो जान छॾियो हयाती ज़िंदगी कंहिंसां बि साथ न ॾिनो आहे हिन दुनिया सां मोहबत न कयो जंहिं दुनिया खे पैदा कयो आहे हुन सां मोहबत हा मरणो आहे हा पर अल्लाह मौत अहिड़ो ॾे जीअं अल्लाह असांजे क़ाइदे जमीयत ख़ालिद महमूद साहब खे ॾिनो चओ न सुभान अल्लाह ओ खटियो असांखे हुनजे शहादत ते फ़ख्र आहे असां हुन जे मशन खे खणी करे अॻिते हलंदासीं इंशाअल्लाह चओ घर ते जो नबी परचम चओ हीअं लॻाईंदासीं इन आलमन सां कुलो कुल्हे में मिलाए करे इन दीन ऐं इस्लाम जे बाला बुलंदी जे लाइ क़ुरान जे कानून जे लाइ चओ उलमा सां गॾु रहंदासीं असां महिनत कंदासीं छो हर माण्हूअ जी शहादत जे मौत जी तमन्ना आहे शहादत असांजी मंज़िल आहे असां जेकॾहिं मरणो हिकु ॾींहुं आहे दीन इस्लाम जी ॻाल्हि कंदे कंदे मौत अची वञे त हो कलोड़ो हो बि कम वारो हो कल्लो हो बि कम वारो ताजी ज़ात जो कसम शहादत जी मौत जी तमन्ना करे करे दीन इस्लाम जी ॻाल्हियूं कंदे कंदे
करे जकरे मौत अची वनी त इहो मौत ॾाढो सस्तो थई इहो मौत ॾाढो भलो थई इन मौत में खुदा जो कसम ही अखियूं ॿूटींदो वेंदे शहादत वारे मौत में मरण खां अॻु में अल्लाह पंहिंजो दीदार कराए छॾी नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजल रहमान साहब ते हमला करे सुस्त था कर जी सुस्त थी वञे अमेरिका हिननि खे इहो चयो आहे त तव्हां चूंडे चूंडे मुला मारियो पर इन जमात छो हुननि खे ख़बर आहे त हक़ ऐं सच जी ॻाल्हि कनि था त इन जमीयत वारा था चूंडे चूंडे तव्हां मारियो सुस्त कयो न पोइ थियनि असांजे क़ाइदनि जे मथां हमला करे मौलाना डॉक्टर खालिद महमूद सुमर रहमतुल्लाह अलैहि खे शहीद करे तव्हां असांखे पंहिंजे मशन खां पोइ हटाए नथा सघो असां पंहिंजो इहो कमु जारी रखंदासीं हिकिड़ो न असांजा तव्हांजो गोलियूं थकिजी पवंदियूं पर हेॾो देवबंदियुनि जा सीना थकबा कान हिकु वेंदो ॿियो मैदान ते ईंदो ॿियो वेंदो ॿियो ईंदो मौत हर हाल में अचिणो आहे असां शहादत लाइ तयार रहो असां हिन हर जाइ ते हर ॻाल्हि जेको असां में असां रोकनि असां जिहाद जी ॻाल्हि कई आहे मदीने जे वीर जे निज़ाम जी ॻाल्हि कई आहे हिन क़ुर जी ॻाल्हि कई आहे कंदा रहंदासीं ओ ख़ुदा जी ज़ात जो कसम आख़िरी कतरे ताईं तो दीन इस्लाम जी ॻाल्हि कंदासीं हटंदासीं पोइ न तव्हांजूं गोलियूं खुटी ईंदियूं असांजा सीना फुटंदा नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम अमेरिका ते यूरोप ते बरतानिया ते इमरान ते नारे तकबीर मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं उन जो कम ॿुधाईंदे ॿुधाईंदे मौत अची वञे सौदो सस्तो मरणो हर कंहिंखे आहे कोन मरंदो काथे आहे जेके कल हुया जो कोन अॼु आहिनि सुवर न हूंदा दुनिया जो जहान छॾणो आहे फानी आहे हलणो आहे सदाईं ते ॿुधाईंदे क़यामत जा तला वेड़ींदासीं तकलीफ़ूं ईंदियूं ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको अल्लाह जे वेझो थींदो तकलीफ़ ईंदी ज़ाहिर ॻाल्हि आहे तंहिंजे करे मुंहिंजा मोहतरम दोस्तो मां तव्हां ॾे इहो पैगाम खणी आयो आहियां त तव्हां पंहिंजे इन कम खे आम कयो अॼु वाइदो कयो त असां पंहिंजे घरनि ते जमीयत उलमा इस्लाम जो परचम लॻाईंदासीं जी ज़ालिमन खे ख़बर पए त सॼो मुल्क इस्लाम जो हामी आहे आलमनि जो हामी आहे तंहिंजे करे उलमा सां मोहबत कयो तंहिंजे करे मदीने जे मीर फरमाए कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामियन औ मुहिब्बन वला तकुन खामिसा जो मिठो मोहम्मद सचो जो मिठो मोहम्मद मदीने जे मीर फरमायो सभु आलिम थी वञो छो त आलिमनि जो शान अल्लाह फरमाए थो इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिल उलमा अल्लाह करे वारा आलिम सॼो ऐं अंधो बराबरि न अथव जागिर ऐं आलिम बराबरि न आलिम जो मान मर्तबो मथे मदीने जे मीर फरमायो आलिम मां मुहम्मद करीम जे सीने जवार मदीने जे मीर मुझे मिठड़े मोहम्मद करीम फरमायो ये कुरान जा हाफ़िज़ इस्लाम जा झंडा सब आलिम थी वञो जे आलिम न जाओ त मुतअल्लिमन भला तालिब थी वञो तलब इल्म जी कंदे कंदे मौत अची वञई या मजे ॾियारियो तंदे अल्लाह आलिम करे उतारींदी जे आलिम बि न थियो तालिब बि न थियो त सामिअन भला वञो आलिम जी कचहरीअ में आलिम जी मजलिस में सही इन बि वञी नथो सघो घर में वेठे मदीने जे मीर फरमायो मुहिब्बन भला आलिमन सां मोहब्बत कर अलमरु मा मन हबउ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाए जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी वो क्या मजे ॾियारे उन सां गॾु उथंदो हिते तव्हांजी आलिमन सां मोहब्बत आहे त क़यामत वारे ॾियारे अल्लाह आलिमन सां गॾु उथारींदो इंशाअल्लाह सॼे आलिमन सां मोहब्बत मताले जी मेल खणी आयो आहियां उलमा सां मोहब्बत कयो ऐं सभु निमाज़ी थींदो घर में निमाज़ पढ़ाईंदो मदीने जे मीर फरमायो मां पंहिंजी उम्मत खे सुञाणींदो साहबार को साईं कीअं सुञाणींदो अलाए केतिरा माण्हू हूंदा पाण फरमायूं मां मोहम्मद जी उम्मत परे खां पधरी
उन जा चेहरा ईअं चिमकंदा जी चोॾींहं जो चंड थो चमके सलीनो मान हेॾे चुबरे ॾे पाक नबी इमामुल अंबिया रहमत वारे नबी फरमायो मां पंहिंजे हथनि सां हौज़े कौसर जो जाम भरे करे हिक हिक खे प्यारींदुसि मिली वियो जंहिंखे मदीने जे मीर जे हक़ मुबारकनि जो हौज़े कौसर 50,000 साल बीतो हूंदे सिजुने से दे ज़मीन त्राने जी हूंदई माण्हू पगर में पिया बुॾंद माण्हुनि जा चप सुकी वेंदो अल्लाह अल्लाह यारो जंहिंखे मदीने जे मीर इमामुल अंबिया जे हक़ मुबारकनि जे हौज़े कौसर जी प्याली मिली वई जन्नत में दाख़िल थींदे उञ लॻंदुसि ओ मुस्लमानो उञ छो लॻे उन प्याले के हज़रत मिसले मोहम्मद करीम साईं जा लॻंदा चो इंशाअल्लाह नमाज़ पढ़ंदा पंहिंजनि बच्चनि खे बि नमाज़ पढ़ाईंदा हाँ सब नमाज़ी थींदो नमाज में अल्लाह जो प्यार आहे नमाज अहिड़ी शइ अथव जो ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे जिब्रील रोज़े जो हुकुम जिब्रील खणी आयो हज जो हुकुम जिब्रील खणी आयो ज़कात जो हुकुम जिब्रील खणी आयो पर नमाज एॾी प्यारी आहे जो अल्लाह फरमाए मिठा महबूब हेॾे मथे आहे अरड़हनि सालनि जी रात करे मिठे मोहम्मद खे मथे घुराए पंहिंजो दीदार बि कराईंसि नमाज बि ईंदी थी अहिड़ी आम शइ अथई वञी चवे न जॾहिं बि तकलीफ़ थिए नमाज पढ़नि इहे ज़ाहिर में सजदो ज़मीन ते ॾींदा पर ज़मीन ते न हूंदो मां अल्लाह जे कुर्ब जे झोल में हूंदो अॼु मां तव्हां वेठ करे नमाज़ पढ़ो बेनमाज़ी न थियो बेनमाज़ी न थियो उलमा सां प्यार कयो ऐं पंहिंजे इन मक़सद में पोइ ते न हटिजो असांजो मक़सद आहे त हिन मुल्क में क़ुरान जो कानून नाफ़िज़ थिए ज़ालिमनि ऐं जाबरनि सां असांजी जंग जारी रहंदी उनजे ख़ात्मे ताईं असांजी जंग जारी रहंदी तव्हां केतिरा बि मारियो असां खुटंदासीं कोन हीअ मिंबर ही दीन जा दीवाना ही इस्लाम जा परवाना ही नबी साईं जा ग़ुलाम ही खुटण जा आहिनि ई कान हे के हिकिड़ा ईंदा ॿिया वेंदा असांजी तारीख़ आहे असांजी तारीख़ ई शहीदनि सां भरी पई आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हज़रत उमर साईं शहीद आहे हज़रत उस्मान साईं शहीद आहे हज़रत अली साईं शहीद आहे हज़रत अमीर हमज़ा साईं शहीद आहे हज़रत इमाम हुसैन शहीद आहे करबला जो इमाम अली अकबर शहीद आहे इमाम अली असगर शहीद आहे इमाम हुसैन पंहिंजा बच्चा ॾिना जान जो नज़रानो ॾिनो जे जान बि ॾींदुमि हता के नाने मोहम्मद जे उम्मत ही क़ुरान पहुचाईंदुसि क़ुरान जे ख़ातिर इस्लाम जे ख़ातिर नबी जे दीन जे ख़ातिर अली अकबर जहिड़ो शहज़ादो अली असगर जहिड़ो मासूम बचड़ो पंहिंजे चप्पल ते मदीने जो मीर चुमियो ॾींदो हो जंहिंखे कुल्हनि ते खणी हुसैन खे घुमाईंदो हो जंहिंखे मिठो मोहम्मद सिंगंदो हो जंहिंखे जन्नत जे सरदार जी पग मदीने जे मीर पाण पाई जंहिंजी अमर जन्नत जे औरतुनि जी सरदार करबला जे मैदान में चप सुकिया पिया ॿिड़ी सुकियूं पयूं ज़ालिमनि तीर हया उन जाइ ते थक हा ज़ख़्म हा जंहिं जाइ ते मदीने जे मीर चुमियूं ॾिनियूं पर हुसैन पंहिंजे उन हक़ ऐं सदाकत जे प्रोग्राम खां पोइ ते न हटियो असांखे बि चयो मर्द मरी वञो ग़ैर अल्लाह जो सजदो न कजो मर्द मरी वञो ज़ालिम हुक्मरान जी बैत क़बूल न कजो मर्द मरी वञो रब जी नमाज़ न छॾिजो असां हुसैन सां वचन कयो आहे त हुसैन तुंहिंजे इन वसीयत खे खणी करे इन मैदान में निकिता हो ही नबवी वचन खणी करे ग़ैर अल्लाह जो सजदो न कंदासीं नमाज़ रब जी न छॾींदासीं ज़ालिम ऐं जाबिरनि सां अखियूं अखियुनि में मिलाए करे उन जी बैत न कंदासीं उन सां मुक़ाबिलो कंदे कंदे हक़ सदाकत जी ॻाल्हि कंदे कंदे दीन इस्लाम जी ॻाल्हि कंदे कंदे पंहिंजूं जानूं त ॾेई सघूं था पर उन जी आन नथा मञे सघूं ऐं हिन मुल्क में हिन क़ुरान जो नाफ़िज़ ज़रूर कराईंदासीं महिनत तव्हां कंदो कोशिशि तव्हां कंदो कामयाबी तव्हांजा कदम चुमन नारे तकबीर शुहदाए इस्लाम शान हुसैन जमीयत उलमा इस्लाम मां दुआ तो कयूं अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सभिनी खे जिहाद सां मोहब्बत नसीब फरमाए ऐं अल्लाह ताला सभिनी खे शहादत जो मौक़ो ॾे अथव तमन्ना शहीद जी मौत क़ौम जी हयात आहे ख़ालिद महमूद असांजे लाइ सिंध
खालिद महमूद जो मसला असांजे लाइ ज़िंदा असांखे सबक ॾेई जान इंशाअल्लाह असां आख़िरी घरनि ताईं जो दीन इस्लाम जी ॻाल्हि कंदासीं ऐं शहादत जे मौत जी जेकी तमन्ना न आहे यहूदी थी मरे या नसारो थी मरे उन्हनि खे अमरीकन खे या उन्हनि जे ग़ुलामनि जे पटुनि खे जेॾी शराब सां मोहबत आहे असांखे एॾी शहादत जी मौत सां मोहबत आहे दुआ कयो अल्लाह ताला कासिम पार्क में असांजे क़ाइदे सिंध उहा आख़िरी वाइज इहो कयो आहे त ज़ालिमनि ऐं जाबिरनि सां मुक़ाबिलो कयो ऐं जेकॾहिं सिंध में तव्हां अमन अमान क़ाइमु करायो था त सिंध जे वॾेरनि खे गॾु करे उन्हनि खे चओ जे न त उन्हनि खे ॿधी टंगे ऐं उन्हनि खे जेको आहे सो जॾहिं टंगींदो त सिंध में अमन अमान क़ाइमु थींदो इहा तक़रीर आख़िरी अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरे साहिब जी आख़िरी तक़रीर जेका कासिम पार्क में कई अथई उहो हिन सनी इको साउंड वारे वटि मौजूदु आहे तव्हां खां वठी करे दर दर ते शहर में पंहिंजे गाॾियुनि में पंहिंजे ट्रैक्टरनि में पंहिंजे चुमचनि में पंहिंजे रक्षनि में पंहिंजे घरनि में अल्लामा डॉक्टर खालिद महमूद जो आख़िरी प्रोग्राम पहुचायो ऐं चओ इहो वचन कयो त इंशाअल्लाह असां पंहिंजे क़ाइद जे इन फरमान ते इंशाअल्लाह असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदासीं असांजो आलिम सां मोहबत आहे ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात